नौजवान तंज़ीम JTI ज़िले शिकारपुर जो ॿ रोज़ा तरबियती प्रोग्राम कारी मुजीबुर रहमान मदनी जे मदरसे में थी गुज़रियो, जंहिंमें ख़ुसूसी शिरकत KPK मां JUI जे मरकज़ी रहनुमा मुफ्ती किफ़ायतुल्लाह, JTI सूबाई सिंध जे सदर नईमुल्लाह लगारी, मौलाना सऊद अफज़ल हालेजवी, मौलाना इलियास चन्ना, सनाउल्लाह सियाल, मौलाना मुश्ताक अहमद कारी, मुजीबुर रहमान, हाजी अब्दुल फ़तह महरजन शिरकत कई। खिताब कंदे मुफ्ती किफ़ायतुल्लाह ऐं ॿियनि जो चवणु हो त मौजूदा हुकूमत बिल्कुलु नाकाम थी चुकी आहे। इमरान इताअत वारे वोट में पंहिंजी शिकस्त ॾिसी बौखलाहट जो शिकार थी वियो आहे। आख़िर में आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त अजरक जो तोहफ़ो पेश कयो वियो ऐं JTI ज़िले उलमा जे यूनिट जे दोस्तनि खे संद ॾिनी वई। उन मौक़े ते सजादुर रहमान कासमानी, शाज़े वॾी पहोड़, मंसूर सिंधी, बिलावल खान डहर, अज़ीज़ गुल महर, जमील सहंदड़ो, मुनीफ़ बिरोही ऐं ॿियनि आयल समूरनि दोस्तनि जो शुक्रियो अदा कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।